सजी सुरहान मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में। अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों की आयो में तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। दोस्तों असांजी हमेशा कोशिश हूंदी आहे त असां सिंध जा जेके टैलेंट आहिनि जिन में शाइर अदीब फनकार या उन खां अलावा ज़िंदगी जे ॿिए मुख़्तलिफ़ फ़िक्र खां तालुक़ रखंदड़ असांजे अदीब दोस्त आहिनि या उन खां अलावा जिन पंहिंजे फ़न में पाण मञरायो आहे उनखे असां जेका असां प्रोमोट कयूं, असां उनजो आदर भाव कयूं, जहिड़े उनजो क़दुरु कयूं ऐं क़दर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे जवाहर जी के सालिक लहन सार जेके लोह कुटलवार उनके कहिड़ो क़दुरु सोचियो। जीअं दोस्तों थोरे ई वक़्त में असांजो इंतिहाई प्यारो दोस्त आहे मकली ज़िलो ठठो ऐं मकली ज़िले ठठियो तव्हांखे ख़बर आहे त दोस्तों वलियन ऐं ओलियाउनि जी सरज़मीन आहे ऐं उन वलियन ऐं ओलियाउनि जी सरज़मीन जी कुख मां जनम वठंदड़ असांजो हिकिड़ो नामवर आर्टिस्ट आहे जेको फ़क़ीर मंश माण्हू आहे ऐं तमामु बहितरीनु इंसानु आहे। सच पुछो त संदसि मोहबतूं विसारण खां वॾियूं आहिनि। जीअं दोस्तों अदा मिर्चू मोवाली जेको दिलि में हज़ारे गम बि हुजनि पर उन्हनि खे लिकाए ऐं असांजी दुनिया जे माण्हुनि खे असांजी पाकिस्तान तोड़ी दुनिया जे ॿियनि मुल्कनि में खिल ऐं मुल्क जेका असां पखिड़ींदो आहे, जेके परदेस में रहण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे मुल्कूं मुंहं ते आणे ख़ुशि कंदो आहे। त अॼु असां सां गॾु आहे असांजे जेका असां दुनिया लेवल जो तमामु वॾो आर्टिस्ट अदा मिर्चू मोवाली साहब आजिज़ गुलाम पालारी उर्फ मिर्चू मोवाली साहब। हलूं था मिर्चू मोवाली साहब वटि ऐं उन खां कयूं था अॼु जो इंटरव्यू। वालेकुम अस्सलाम। ऐं सभ खां पहिरीं त वफ़ा सुमरा लाउती थोराए तालियूं तव्हांजा, तव्हां असांजो जेको सो मान रखियो ऐं असांजे शान में कुझु ॻाल्हायो, इहे मोहबतूं तव्हांजूं। जीअं त तव्हां ॻाल्हि कई त मज़ाहिया जेके अदाकार हूंदा आहिनि उहे पंहिंजा ॾुख दर्द सूर सभु दफ़न करे क़बर ठाहे छॾींदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त अवाम खे खिलाइजे, दोस्तनि खे एंटरटेनमेंट ॾिजे। सो तमामु घणो सुठो लॻो। अदा मिर्चू अॼु तव्हां असांजे पेज ते आहियो ऐं तव्हां उहे बि मशहूरु आहियो, वायरल माण्हू आहियो, पर अॼु जेका असां असांजे ग़रीब खाने ते जेका असांजे ग़रीबाने पेज ते आहियो तव्हांखे त दिलि जे उथार करण सां इनकार। सभु खां अवल तव्हां पंहिंजी तारीफ़ कराइजो। दोस्तो जीअं त मुंहिंजो जेको तारीफ़ आहे मकली ठटे सां वाबस्तु आहे ऐं कोस्तान नूरियाबाद खां वाबस्तु आहियां। कोस्तान ऐं ठटो सिंध आहे। सो सिंध मां अलहमदिल्ला असां ख़ुशि नसीब माण्हू आहियूं जेके मकलीअ जहिड़े ठटे जहिड़े शहर में रहूं था ऐं सिंध में रहूं था। सो मुंहिंजी पैदाइश ऐं मुंहिंजी रहाइश ठटो आहे। अच्छा जी। ऐं तव्हांजो नालो? मुंहिंजो जेको असुलु नालो आहे उहो लाउती आजिज़ गुलाम वाली आहे। अच्छा भला तव्हां हिन फन में कीअं आहियो, ही तव्हां कीअं शौक़ु जाॻियो? उस्ताद या उन खां अलावा कंहिंखां मुतासिर थी तव्हां हीउ गेटअप कयो ऐं चवंदा आहिनि जेका असां फ़क़ीर में अमीरी आहे त हीउ फ़क़ीर थी अमीर थी वियो माण्हू, उहो अमीर ईअं जो हिन वटि दोस्ती जी मिल्कियत आहे, उन खां अलावा फ़न आहे त जीअं था। बिल्कुलु लाउती तव्हां सही ॻाल्हि कयो त चवंदा आहिनि बेबुनियादी कंहिंजी भित बि कोन्हे। सो हिन भित जो बि बाइकादे बुनियाद ठहियल आहे मुंहिंजो उस्ताद आहे साईं ज़ुल्फी शाह, मज़ाहिया आर्टिस्ट। तो उन खां मुतासिर थी उन जा ऑडियो कैसेटूं ॿुधंदा हुआसीं, पोइ उन खां सिखिया वठी जेको सो अॻिते आयासीं ऐं मिर्चूअ जो जॾहिं किरदारु कयोसीं त उन में दोस्तनि पसंदि कयो ऐं अलहमदिल्ला अॼु जेके 5 माण्हू सुञाणनि था त उहे इज़त ॾियनि था। उहे नाले मिर्चू खां सुञाणनि था। आजिज़ गुलाम ने वियो विसरी उहो वियो हलियो, उहो अलाए केॾा वियो। अच्छा जी हा, तमामु ज़बरदस्त। अच्छा हिन में तव्हांखे भला हीअ जेका तव्हां गेटअप कयो आहे पोइ हिन में कंहिंजो माण्हू तव्हांखे टोकूं कंदा हूंदा, उन खां अलावा तव्हांखे मोहबत बि ॾींदा हूंदा, त तव्हांखे कीअं महसूसु थींदो पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कयो दोस्तनि सां? अदा ॾिसो दुनिया में लाउती 2 क़िस्मनि जा माण्हू हूंदा जी। हिकिड़ा उहे जेके पंहिंजा ॾुख लिकाए ॿियनि खे खिलाईंदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि त असां मां कंहिंखे मोहबत मिले, इज़त मिले। हिकिड़ा माण्हू उहे जिन खे तव्हां केतिरो बि ख़ुशि रखण जी कोशिशि करियो पर उहे ना शुक्रा इंसान हूंदा आहिनि, उहे कॾहिं बि कंहिंजे कामयाबीअ में राज़ी न हूंदा। उहे खोखला माण्हू हूंदा आहिनि अंदर जा
जिन खे ॿिए माण्हूअ जी कामयाबी बर्दाश्त न थींदी आहे ऐं पाण कुझु करे न सघंदा आहिनि ज़िंदगीअ। पोइ अहिड़ा चंद माण्हू जेके हूंदा आहिनि उहे ग़लति कमेंट बि कंदा आहिनि, बुग़्ज़ बि रखंदा आहिनि। बाक़ी त अल्हम्दुलिल्लाह सॼी सुंद सॼे जेको माण्हू आहिनि सभु चवंदा आहिनि त माण्हू पाण सुठो आहे त सॼो जान सुठो आहे। अॼु गुलाम अली पलारी ज़िंदगी आहे, इंसान आहे, उनखे कई गम दुख परेशानी ईंदियूं आहिनि। ऐं अगरि तव्हांखे स्टेज ते आहियो, तव्हां किथे परफॉर्मेंस करे रहिया आहियो, हुते जेकॾहिं तव्हांखे का जेकॾहिं तव्हांजे मिसाल इलाइक़े जे या पाड़े जे या कंहिं दोस्त तरफ़ां का ॾुख जी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं अची वञे, तव्हां भला उन ॾुख खे पोइते करे अॻिते तव्हां माण्हुनि खे खिलाईंदा आहियो या जेका असां वरी जीअं आम माण्हू जीअं परेशान थींदा आहियूं? अदा लावती हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त फन जेको आहे न, फन खे जंहिं सम्झो न उहो सम्झो त फन जो बादशाह आहे। छो ही फन ऐं फनकारी जेकी आहे इन में सॼी ज़िंदगी माण्हू सिखे थो। इन में कॾहिं बि केरु ईअं न चवे त आऊं हाणे फुल बणिजी वियो आहियां, आऊं तयारु आहियां, न, केरु बि तयारु न आहे। फन जी दुनिया में जेतिरो माण्हू वञे थो त गहराईअ में वञे थो। ऐं उन खां अलावा जेका पॉइंट वारी ॻाल्हि तव्हां कई त अचानक को हादसो या को अहिड़ी दुख वारी ख़बर माण्हू ॿुधे थो त उन जे बावजूदि बि फन खे बरक़रार रखे या न, त उन जे लाइ आउं इहो चवंदसि त आउं न भले कहिड़ो बि फनकार हुजे, कहिड़ो बि अदाकार हुजे, पर जेको फन सां सचो आहे उहो भले का परेशानी अचे पर मुंहिंजे ख्याल में उन खे बि मोह ॾेई पंहिंजे फन जे हिसाब सां जेके हज़ारे माण्हुनि खे जेको मुर्काइण आयो आहे त पंहिंजा ॾुख 2-3 मिंट जे लाइ दफ़न करे बि उन्हनि खे खिलाइण जी कोशिशि ज़रूरु कंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। मिस्टर मौवाली साहब, तव्हांजा वॾा वॾा, तव्हां अॼु असांजे पेज ते आहियो। ऐं अच्छा, अॼु ताईं एतिरो टाइम गुज़री वियो, तव्हां हिकिड़ा मतिलबु मौवाली जो गेटअप आहे, त तव्हां को नशो वग़ैरह कंदा आहियो भला? ॻाल्हि दिलि वारी पुछी इंतज़ारु कंदा हूंदा। लावती ऐं संगत जेका ॾिसे पई उन्हनि खे ॿुधाईंदासीं त मिर्चू सिर्फ़ु मोहबत जो नशो कंदो आहे, ॿियो को बि न। छो असल में रुगो टाइटल मवालीअ जो लॻी वियो आहे, छो जो आवाम पसंदि असांखे मवालीअ में कयो। खुली वई। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह नशे खां फुल एलर्जी आहे ऐं नशो न आहे कयो। अच्छा अदा मिर्चू मौवाली, हिन वक़्तु तव्हांखे केतिरी पज़ीराई मिले या कोई चैनल्स वग़ैरह या सिंध हुकूमत तव्हांखे कुझु तावन करे थी? अदा लावती हिन वक़्तु इहो आहे त सकाफ़त खातो न, सकाफ़त खातो या सिंध गवर्नमेंट या कंहिं बि अहिड़ो असां सां सहकार अॼु ताईं कंहिं बि न आहे कयो। बाक़ी इहो आहे त चैनल जेके सिंधी आहिनि उन्हनि में असांखे कमु मिलियो आहे। उहो कमु तॾहिं मिलियो आहे जॾहिं असां पंहिंजे हिमत ते जेको सोशल मीडिया ते मथे आयासीं, त उन खां पोइ सिंधी चैनल जेके आहिनि उन्हनि ते बि कमु मिलियो ऐं अल्हम्दुलिल्लाह 1-2 उर्दू चैनल ते बि ड्रामा हलनि। कहिड़ा मशहूरु चैनल में तव्हां ड्रामा हलनि पिया? अदा हिन वक़्तु KTN ते ड्रामो हले पियो, ॼमी फाथा आहियूं, ऐं महिराण टीवीअ ते असांजो ख़तमु थी वियो आहे, ड्रामो हली वियो आहे। पहिरीं करप्शन उन में बि मुंहिंजो मवालीअ जो किरदारु हो। उन खां अलावा सिंध टीवी आहे, आवाज़ टीवी आहे, आवाज़ टीवीअ ते A to Z प्रोग्राम जो बि हिसो रहिया आहियूं। उन खां अलावा सिंध टीवीअ ते मज़ाहिया मुशावरो या वग़ैरह वग़ैरह जेके नंढा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि में किथे महिमान तौर बि इनवाइट थिया आहियूं। ऐं जी अॼु असां पेज ते महिमान आहियो। बिल्कुलु बाबा, त इहे मोहबतूं नवाज़ियूं, अलाह ख़ुशि रखे। लावती तूं असांजो बहितरीनु दोस्त आहीं, मौला पाक सदाईं सलामत रखे। ऐं असांजा इहे सिंधवासी जेके ॾिसनि पिया इन्हनि खे बि अलाह ख़ुशि रखे। ऐं इन्हनि जे लाइ बि मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे त पंहिंजे बचनि खे पढ़ायो, उन्हनि खे तालीम ॾियो ऐं नशे खां दूरि रहो। ज़बरदस्त पैगाम। दोस्तो जेके असां मिर्चू मौवाली सां कचेरी असांजी हिकिड़ो 2 सुवाल रहियल आहिनि दोस्तनि जा, जेके ज़रूरु मूंखां बाइक फ़ोन बि पुछा कंदा त मिर्चू मौवाली जेका असां हिकिड़ो वॾो किरदारु हिन वक़्तु असांजे सोशल मीडिया ॾिसूं बढ़ियल आहे। उन खां अलावा हर मोबाइल टच ते असांजा नंढड़ा तव्हांखे शौक़ु खां ॾिसंदा आहिनि, असांजा बचड़ा जेके सिंधी जा आहिनि उहे शौक़ु खां तव्हांखे ॾिसंदा आहिनि। त तव्हां जेका असां
हिन वक़्तु असांजी नंढड़ी हिकिड़ी आहे प्रिया कुमारी जेका कुझु 22 महीननि खां गुम आहे ऐं उहा मौला हुसैन जो जेको मुहर्रम शरीफ़ जो महीनो हुन में जेका सभी विराईंदे गुम थी वई आहे उहा थी वई त हुनजे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾियो अदा इन जे लाइ आउं इहो ई चवंदसि त प्रिया कुमारी सिर्फ़ु उन जे माउ ऐं पीउ जे लाइ धीअ न हुई जे ख़ासि करे ॾिसजे त प्रिया कुमारी सुंध ॼाई आहे सुंध जी धीउ आहे ऐं हूअ कहिड़े बि दीन धर्म सां वापसि आहे उन सां को बि तालुक़ु न आहे असल में इंसान में इंसानियत हुजणु ज़रूरी आहे त सो चवण जो जेको मक़सदु उहो इहो हो त प्रिया कुमारीअ सां ऐं उनजे जेके वालिदैन आहिनि उन्हनि सां बिल्कुलु नजाइज़ी आहे सुंध हुकूमत खे ऐं वस वारनि खे इहा हथ ॿधी अपील आहे ऐं असांजे सुंधी भाउरनि खे जेके सोशल मीडिया ते असांखे ॾिसनि पिया त हिकिड़ो आवाज़ु सभई गॾिजी प्रिया कुमारीअ जे लाइ उथारियो प्रिया कुमारी हिकिड़ी मासूम ज़िंदगी आहे गुलनि जहिड़ी उन कंहिंजो छा बिगाड़ियो आहे सो ख़ुदा रां वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजी सुहारी सुंध जिते महिमान नवाज़ीअ जा किसा ॿुधाया वञनि था उते असांजे मासूम जेके मासूम नंगनि असांजा जेके बिल्कुलु उहे बि महफ़ूज़ न आहिनि त सो वॾो अफ़सोस आहे ऐं सभिनी सुंध वासियुनि खे इहा अपील आहे हथ ॿधी त प्रिया कुमारीअ जे लाइ आवाज़ु उथारियो त जीअं आईंदा असां ते को अहिड़ो ॿियो वाक़ियो न थी सघे ऐं प्रिया पंहिंजे माइटनि ताईं वञे छो जो औलाद जो जेको दर्द आहे न उहो वालिदैन खे ई ख़बर हूंदी आहे त छा हूंदो आहे बिल्कुलु अदा मिर्चो तमामु बहितरीनु ॻाल्हियूं थियूं बहितरीनु कचेरी थी अञा तव्हांजी का दिलि जी ॻाल्हि हुजे तव्हां करे सघो था बसि दिलि जूं ॻाल्हियूं त हज़ार आहिनि जेके खुटण जूं न आहिनि पर टाइम जी इजाज़त जेकी उहा घटिताई हूंदी आहे तो असांजा ॾिसण वासी जेके आहिनि उन्हनि खे इजाज़त आहे इहा अव्हांखे फुल इजाज़त थो आउं ॾेई छॾियां त हीअ पेज जंहिं अव्हां ॾिसो पिया इनखे कमेंट लाइक फॉलो ऐं शेयर ज़रूरु कजो इहा अव्हांखे फुल इजाज़त अच्छा उन खां अलावा असांजो पेज जेको आहे ऐं हर झर जंग में वेंदो आहे शाइर अदीबनि खे जेको आहे सो पंहिंजे पेज ते वठंदो रहंदो आहियां त इहो सिलसिलो तव्हांखे कीअं लॻो बाबा तमामु बहितरीनु लॻो ऐं असां त इहो चाहियूं था त असांजे सिंध जा रहण वारा जेके बि ॿाहिरि आहिनि जेके सिंधी ॿाहिरि आहिनि उहे सोशल मीडिया ते अचनि सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जो पूरी दुनिया वाइफी करे छॾी आहे हिते कई जेको सो इंटरनेट ते असांजा ॿाहिरि असांजूं भेनरूं जेके ऑनलाइन वेही अर्निंग करे सघनि था यानी की कमाए सघनि था त सो तमामु सुठो अमल आहे त सो दोस्तनि खे इहो बि चवंदासीं त हिक ॿिए जी मदद हूंदी आहे सो अवी कमेंट लाइक करे फॉलो शेयर कंदा त कंहिं दोस्त जो अॻिते निकिरी ईंदो हौसला अफ़ज़ाई थींदी आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे दोस्तो प्यारनि पैगामनि सां प्यारनि ॻाल्हियुनि सां अॼु असीं अदा मिर्चू मवाली जे मेखाने ते ऐं अदो जेका असां मकली ज़िलो ठट्टो जो रिहायशी अॼु ॾाढी ख़ुशी थी त जीअं दोस्तो असांजी कोशिशूं तव्हांखे कीअं रहियूं आहिनि उमेद ते तव्हांखे पसंदि ईंदियूं हूंदियूं पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाउती खे ॿियो मुल्की मोकल हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार मेड़ा सिकुंजे सघनि जा चिके जल छिड़ा चङो पार मेड़ा हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो